नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे अली असद भुरॻड़ी कैमरामैन गुलाम अब्बास क़ुंभार सां गॾिजी। नाज़रीन, उमरकोट में पीपलज़ पार्टी जे तरफान वफाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो वफाक जी सिंध सां नाजाइज़ी ख़िलाफ़ धरणो हयो वियो। धरणे में इंफॉर्मेशन सेक्रेटरी burhan الدين क़ुंभर, सूफी नवाज, सोमरो, नूरजहां ॻेलड़ो, पीपीपी लेडीज़ विंग्स सदर गुलजारा समो, कामरेड रमज़ान ख़ासकेली, कामरेड हाजी गुलाम मुस्तफ़ा क़ुंभार जी ऐं वॾे तादाद में अवाम जी शिरकत। इंफॉर्मेशन सेक्रेटरी burhan الدين क़ुंभर जो चवणु आहे त वफाक हुकूमत सिंध हुकूमत सां नाइंसाफ़ी ऐं नाअहली जो मुज़ाहिरो करे रही आहे। हिननि ग़रीब माण्हुनि जो जीअण मुश्किल करे छॾियो आहे। हर रोज़ माण्हू महांगाई खां तंग अची ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे, आउं पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहियां, सिंध जो न। मुतालबो कयो वियो आहे त अहिड़ी नाअहल ऐं जाहिल वज़ीर आज़म खे कढियो वञे ऐं सिंध जी हुकूमत सां इंसाफ़ कयो वञे।